औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तमाम आयल मेंबर्स के भली कार चऊं था अचो त क़ुर सिखूं सिंधी में। अल्हम्दुलिल्लाह 181 खां 189 आया पढ़ंदासीं सूरह आल इमरान जी। रुकू नंबर अञा अॼु आहे असां वटि 19। इंशाअल्लाह ताला बाक़ी हिकिड़ो रुकू आहे, पोइ वरी सूरह निसा ते इंशाअल्लाह ताला हिकु ॿिनि हफ़्तनि में कमु उन ते बि हले पियो। महिरबानी जज़ाकल्ला ख़ैर। को बि सवाल हुजे क्लास जे आख़िर में ज़रूरु पुछना, या फीडबैक ॾियणो हुजे त प्लीज़ हेल्प कंदा असांजी। जज़ाकल्ला ख़ैर साईं। ओवर टू यू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि ज़िदनी इल्मन अजमईन। अॼु असां जेको साईं जीअं नेम साहब चयो सिखां था इंशा अल्लाह ताला 19 रुकू नंबर हीअ जेका आयातुनि 181 खां 89 ताईं, इन में तव्हां ॾिसंदा हूंदव त ही पुठियनि माना 200 आयतूं आहिनि आले इमरान जूं। पर जॾहिं बि असां हिते नंबर रखी करे थो माना मुख्य टॉपिक आहे उनवान ॾिनो आहे, उन में घणी अहम ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। छो जो हिकु हिकु आयत में क़ुर पाक जे में कंहिंखे मुख़्तलिफ़ सबक़ त आहिनि न, पर हिकिड़ो मेन टॉपिक रखंदा आहियूं। पोइ वरी ऐं कुझु हिन में ॿुधाइबो आहे त हीअ शइ माना ॿुधाइबी आहे छा या कवर थींदो। पर हिननि आयतुनि में तव्हां ॾिसंदो त ही ॿ पोर्शन रखिया विया आहिनि, छो जो इन मां हर टॉपिक अहिड़ो आहे जो उनखे माना अहमियत ॾियण जी यानी उनवान में रखण जी ज़रूरत आहे न। उहो इहो त हिकिड़ी ॻाल्हि ख़ातम नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ज़िक्र कीअं ईंदो, इहो ज़िक्र ॾिसंदासीं कीअं ईंदो। इहा डायरेक्ट ॻाल्हि न हूंदी, आहे इनडायरेक्ट वे में, पर ज़िक्र ख़ातम नबीन जो आहे इम्पॉर्टेंट ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, ही जेके यहूदियुनि जो कोल अलाह पाक हिकिड़ी आयत ते आंदी आहे, हुन में आहे त भई अलाह फ़क़ीर आहे असां सख़ी आहियूं। यहूदियुनि कंहिं चयो आहे, कंहिं चयो आहे, उहो ॾिसंदासीं कहिड़े मौक़े ते चयो आहे। अलाह पाक हिन में आयत आंदी आहे कहिड़ी ॻाल्हि इहो ॾिसंदासीं। मौत सभिनी खे ख़बर आहे, असां सदाईं कंहिं ॿिए खे का ख़बर हुजे न हुजे, इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन त सभिनी खे ख़बर आहे। पर जेका अहम ॻाल्हि आहे, अलाह पाक जॾहिं मौत जी ॻाल्हि करे थो पियो, त जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे न, उहो तमामु अहम वारो आहे। कहिड़ो? मौत जो ज़ाइक़ो। हाणे क़ुर जा लफ़्ज़ आहिनि न, क़ुर जे लफ़्ज़नि में हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे। मौत जे लाइ अलाह पाक ज़ाइक़ो छो इस्तेमालु कयो? उन खां पोइ दुनिया धोखे जो सामान आहे, ॿुधंदा घणो आहियूं, पर इहो त सॼो मथां लॻी वेंदो आहे असांजे। पर वरी बि ॾिसूंसीं त कहिड़े हंधि किथे आयल आहे इहा ॻाल्हि। इनशा ताला अॼु इहे इन करे इहो हिकु लाइन में अची कोन पियो सघे, इन करे इन लाइ बाक़ाइदे 2 लाइनूं अचे। तमामु अहम टॉपिक आहिनि इहे इनशा ताला। पहिरीं आयत जेका आहे तिलावत करीम असां कंदा आहियूं, पर असां पहिरीं आयत ते हलूं था पिया हींअर सिधी। किथां शुरू कंदासीं? 181 खां। लक़द असां त ज़िक्र करे चुका आहियूं इहो त लाम हर्फ़ तहक़ीक़ आहे। कद माना हर्फ़ ताकीद, का शइ ताकीद सां ॻाल्हि चइजे न त क़ुर पाक हुन में ला आंदो आहे। कद माना तहक़ीक़, माना इहे 2 ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾिबो आहे न। जॾहिं का बि ॻाल्हि कबी आहे त हिकिड़ी त आम ॻाल्हि हूंदी आहे, हुनखे थोरो ज़ोर ॾेई ॻाल्हि ॿुधाइबी आहे त हुन ते टोन चेंज थींदो आहे। त ही टोन जेको आहे न, इहो अहमियत वारो आहे। ल कद, ठीकु। समय अल्लाह, समात सभिनी खे ख़बर आहे, सिंधी में बि चइबो आहे। समय माना ॿुधो, अल्लाह या ॻाल्हि ॿुधी। हाणे ॿुधी या ॿुधो इहो लफ़्ज़ ईअं ईंदो तर्जुमो, जीअं कॾहिं जेको सिंधी में ॾिसूं था त कीअं था खणूं, ऐं चयल छा आहे हुते? लक़द समय अल्लाह कौल अल्लज़ीन कालू, यानी हीअ जेका आयत मथे चए कौल, यानी ज़रूर ये तहक़ीक़ में अचणु खपे आहे लफ़्ज़। अलाह ॿुधी ॻाल्हि या चवणु कंहिंजो, छा? अल्लज़ीन उहे जेके चवनि था पिया, कालू चयो त। हाणे जेको कालू आयो आहे न हिते, इहो आयो आहे चयो त। इहो जमव आहे न, वाव जे करे जमव आहे, ठीकु।
काल माना हुन चयो, कालू माना हुननि चयो। हाणे हुननि चयो छा, हाणे हुननि त हिते लिखियलु कोन्हे न, इन में तफ़सीर जी ज़रूरत पवंदी आहे, इन में हदीस मुबारक जी ज़रूरत पवंदी आहे, त असां सम्झूं त कंहिं चयो। हिते लिखियलु त कोन्हे नालो त कंहिं चयो। क़ुर पाक जो तीअं तर्जुमो पढ़ंदव त ज़रूरु अलाह ॿुधी ॻाल्हि या चवणु उन्हनि जो जिन चयो त छा चयो त बेशक अलाह फ़क़ीर आहे या सुञू आहे ऐं असीं शाहूकार आहियूं। ओही ब्रैकेट ॾिसो इहे नीरी, इन अलाह बेशक अलाह फ़क़ीर आहे, सिंधी लफ़्ज़ आहे न सॼो। इन माना बेशक सभिनी खे ख़बर आहे, अलाह जी सभिनी खे ख़बर आहे फ़क़ीर। व नहनु नहनु माना असीं, अगनिया गनी असां लफ़्ज़ सभिनी ॿुधो आहे, गनी माना शाहूकार, बेपरवाह, शाहूकार चइजे बल्कि, बेपरवाह न शाहूकार। त गनी जो जमा हुआ अगनिया, नहनु ईंदो असां, हिकिड़ो गनी त न आहे न, गनी घणा आहियूं। त हाणे इहा ॻाल्हि थी हिते, पोइ अलाह पाक जो हिते जवाबु आहे, सनक्तुबु मा क़ालू, असां लिखंदासीं ज़रूरु जेको हुननि चयो। हाणे सिगो ई, स माना सिगो ई, किथां स माना सिगो ई आंदो आहे असां इहो, इहा माना विसरी वञे मूंखे त मां किथां यादि कयां। तव्हां यादि कयो जॾहिं ॿियो नंबर सिपारो शुरू कयोसीं, सयकूल सुफ़हा, उहा स्लाइड वञी खणी ॾिसो, उन में बाक़ाइदे स ते बाक़ाइदे सॼो मिसाल ॾिनल अथव, त स माना सिघो ई, जल्दी। हिकिड़ो हूंदो आहे स, ॿियो हूंदो आहे सौफ़। स त माना सिघो ई माना जल्दी, क़यामत जे लाइ स बि आयो आहे, सौफ़ बि आयो आहे। ठीकु, बहरहाल अलाह पाक चए थो पियो त सिघो ई लिखंदासूं, नकुतुबु किताबत थींदी आहे न, माना इहे लफ़्ज़ हुननि जा लिखिजी वेंदा, ऐं मज़ाक न आहे जेके हुननि चया आहिनि। स नकुतुबु मा कालू, जेको हुननि चयो। पर हाणे उन खां पोइ क़ुर पाक में हिकिड़ी अजीब ॻाल्हि इहा आहे, ॻाल्हि कहिड़ी थी हले, जेको हुननि चयो असां इहो लिखंदासीं, ठीकु आहे। पर अलाह पाक हिते जेको लफ़्ज़ अचे थो न, ऐं ऐं हिन जो मतिलबु इहो आहे त असां माना इहो बि लिखंदासूं, हिन वाह जो त मतिलबु ऐं आहे, पर हिन में हिकिड़ो आतिफ़ जो हिन जो मफ़हूम थींदो आहे हिन में, माना इहा ॻाल्हि पुठियां सां कीअं कनेक्टेड आहे। मक़सदु चवण जो इहो आहे त माना इहो बि लिखंदासीं छा, वक़तलहुमुल अंबिया बग़ैर हक़िन, बग़ैर हक़ सिंधी लफ़्ज़ आहे, या अंबिया माना नबी, क़त्ल माना क़तल मां, हुम माना उन्हनि, माना तर्जुमो इहो थियो त माना सिगो ई इहो बि लिखंदासीं जेको क़तल करणु उन्हनि जो, पैगंबरनि खे नाहक जेको क़तल कयूं उहो बि लिखंदासीं। ॻाल्हि इहा न आहे सिर्फ़ु तर्जुमे जी, ॻाल्हि इहा आहे त ही विच में ॻाल्हि किथां अची वई, जॾहिं त ॻाल्हि हू चए थो पियो अलाह जे लाइ, इन जो अॻिते ॻाल्हि ईंदी। व नकूल, ऐं असां पोइ चवंदासीं, नकूल नून छा आहे, असां आहे, पोइ ही नन जिते ईंदो आहे न, ही नून उन जो आहे। नहन ज़ूक़ू अज़ाबल हरीक, असां पोइ चवंदासूं काथे, माना आख़िरत में। ज़ूक़ू त चखो, कंहिं लिखियो आहे त मज़ो चखो, ठीकु आहे, या इन कंहिं लिखियो आहे त अ, अज़ाब जो मज़ो चखो। भई चखो जेको आहे इट्स सेल्फ आहे, उन में मज़ो बि हूंदो, थी सघे थो कोड़ो हुजे। बहरहाल ईअं लफ़्ज़ ईअं ॻाल्हाइबा आहिनि त अज़ाब जो मज़ो चखो। अज़ाब कहिड़ो, अज़ाब हरीक, अज़ाब साड़ींदड़, उहा उन बाहि जो अज़ाब जेका बाहि साड़ींदी आहे, उनखे चइबो साड़ींदड़ अज़ाब। कॾहिं असां लफ़्ज़ ॿिया ॿुधा आहिनि, अज़ाबुन अज़ीम, अज़ाबुन जेको आहे ॿिया बि काफ़ी लफ़्ज़ आया आहिनि, अज़ाबुन अलीम। हिते छा आयो आहे, अज़ाबल हरीक, माना हिते साड़ण जी ॻाल्हि त न आई आहे, माना अलाह पाक लाइ एॾी अहम ॻाल्हि आहे जेका करे थो पियो, लफ़्ज़ आंदो अथई, थोरो अचो त हिनखे वधीक सिखूं था, सम्झूं था। ठीकु, हाणे चयो छा आहे, ज़रूरु अलाह ॿुधी ॻाल्हि या चवणु उन्हनि जो, जिन चयो त बेशक अलाह फ़क़ीर आहे, सुञो आहे, ऐं असीं त शाहूकार आहियूं। पोइ सिधो ई अलाह पाक चए थो लिखंदासूं जेकी चयाऊं, ऐं क़तल करणु उन्हनि जो पैगंबरनि खे नाहक, उहो बि लिखंदासूं। ऐं पोइ छा थींदो, असां चवंदासूं आख़िरत में त मज़ो चखो तव्हां अज़ाब साड़ींदड़ जो, अहिड़ो अज़ाब आहे जेको साड़ींदो बदन खे। ठीकु, छा थियो आहे, इहो बैकग्राउंड इहो अथव तफ़सील में आयल आहे जेको, हिकु दफ़े ही मदीने मुबारक जी ॻाल्हि आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु यहूदीन वटि किथे वियो,
छो जो अचण वञण त हूंदा न इहे, हुननि जो बैतुल मदारिस जिते पढ़ाईंदा कंदा आलिम रहंदा। ठीकु, रहंदा माना मदारिस माना जिते मदरसो हुननि जा हूंदा हुया, उते विया। उते कबीलो जेको हिकिड़ो हुयो बनी कैनुका, हिनखे छा चवंदा आहिनि कैनुका, टे कबीला हुया, बनु नदीर, बनु कैनुका ऐं अ, बनु कुरैज़ा। त टिनी खे पोइ त मदीने मुकरम मां उन्हनि जे धोखे जे करे निकाली मिली, पर बनु कैनुका कबीले जा माण्हू उन जमा हुया उते उन वक़्तु। पोइ उन्हनि जा कुझु आलिम बि हुया, कहिड़ो, हई बिन अख्तब, काब बिन अशरफ, अशला बि चवनि था हुयो, इहे उन्हनि जा आलिम हुया। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो शख़्स मौजूदु हो हुते, फ़ख़ास बिन आज़ वरा। त ज़रूरु ॼाण सुञाण हूंदी कुझु कंहिं नमूने सां, त चवनि था पिया हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, अल्लाह आलम, रज़ियल्लाहु ताला अन्हु, हिते फ़ख़ास खे फरमायो, हीउ जेको फ़ख़ास आहे इन्हनि खे फरमायो त ए फ़ख़ास, अलाह खां डिॼ, का ॻाल्हि थींदी हूंदी, इन विच में इहा ॻाल्हि अची वई हूंदी, काड़ी ॻाल्हि आई हूंदी, अलाह खां डिॼ, इस्लाम क़बूल कर, ख़ुदा जो कसम तूं ॼाणी थो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो सचो रसूल आहे। इन जो ज़िक्र त तौरात में बि आहे। पोइ इन करे ईमान आण, पोइ निमाज़ क़ाइमु कर, ज़कात ॾे, अलाह ताला खे कर्ज़ु ॾींदे त अजुर मिलंदुई। अलाह त चए थो मां वधाए ॾींदुसि न, मूंखे कर्ज़ु त मां वधाए ॾींदुसि। ऐं पोइ क़ुर जी कहिड़ी आयत ई जेका जेका जेको आहे अबू बकर सिद्दीक़ उते पढ़ी आहे, सूरह मुज़म्मिल जी आयत न, मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना, इहा आयत पढ़ी, केरु आहे जेको अलाह खे कर्ज़ु ॾे भलो। फ़ख़ास चयो त उन ते जवाबु कहिड़ो थो ॾे, जे अलाह ई असां खां कर्ज़ थो घुरे ऐं मबूद थी करे असांजो मक़रूज़ थी वञे, त पोइ असां त हुन खां वधीक ग़नी थियासीं न जेके असां कर्ज़ु ॾियूं था पिया। ऐं जेको कर्ज़ु घुरे थो पोइ त उहो मुहताज थियो, जंहिंखे कर्ज़ जी ज़रूरत आहे असांजे जी। अलाह अकबर, एॾी वॾी तंज़ कई अथसि क़ुर ते बि, नबी सगोरे ते बि, अलाह ते डायरेक्ट माना इहा। मूं थो सोचियो पिए त इहो ज़िक्र कीअं आयो हूंदो कर्ज़ वारो, त पोइ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई हुते, त ख़बर न आहे कहिड़ी बैकग्राउंड में ॻाल्हि हलंदी हूंदी, पर छा त यहूदी जो ख़ासि हूंदो हुयो पैसनि, माना इंट्रस्ट बि उन्हनि वटि आम हुयो, इंट्रस्ट वठंदा पिया ऐं पैसनि कमाइण जो घणो हूंदा, अहिड़ा बिज़नेस कंदा जंहिंमें पैसा अचनि। त अहिड़ी का ॻाल्हि थींदी हुई त हीअ बहितरीनु ॻाल्हि इहा आई न, त बाबा मुस्लमान थी त बिज़नेस कर अलाह सां, त अलाह खे कर्ज़ु ॾे त ॾिस त तोखे केॾो थो मोटाए ॾे न, त उहो वधीक बहितर कर्ज़ु आहे जेको तूं हिते तव्हां कर्ज़ु ॾेई पिया व्याज वग़ैरह वठो था पिया, इहो तव्हांखे वधीक फ़ाइदो ॾींदो। पोइ मूंखे ॻाल्हि सम्झ में आई त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जो विज़डम आहे, उन्हनि कहिड़ी ॻाल्हि थी हूंदी, वल्लाह आलम, इहो मुंहिंजो अंदाज़ो आहे। ठीकु, हाणे थिए छा थो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला ने इहा ॻाल्हि त हुनखे कई, त हुन इहो जेको जवाबु ॾिनो उहो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जे लाइ अलाह जे शान में इहा ॻाल्हि चवणु हुनखे बर्दाश्त ॾाढी ॾुखी आहे, नामुमकिन हुयो अहिड़ी ॻाल्हि बर्दाश्त करणु। ख़बर जो उमालक खे चमाट हणी कढी जोश मां, ऐं फरमायो त अगरि असांजो तूं ज़िमी न हुजे, हा न, ज़िमी थींदो आहे जंहिंजी संभाल कई वञे मुस्लमानी हुकूमत में, ज़िमी न हुजी आहे त आउं तोखे क़तल करे छॾियां, जहिड़ी तूं ॻाल्हि कई आहे। ख़ैर बहरहाल हज़रत अबू बकर हज़रत जिन खे माना इहे ॾाढा लफ़्ज़ ॾुखिया लॻा, त पोइ छा थियो, जो फ़ख़ास हाज़िर थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में, उते शिकायत कई हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला, हुज़ूर पुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला खे तलब फरमायो, शिकायत थी त इंसाफ़ त करिणो आहे न, नबी सगोरे जे दरबार में केर बि हुजे, केॾो बि प्यारे में प्यारो छो न हुजे, पर पहिरियों इंसाफ़ जी ॻाल्हि, रहमीन त हुया, पर पहिरियों इंसाफ़, छो जो रहम अहिड़ी सूरत में न हुजे की ॿिए खे नुक़सानु थिए। सुभाणे तलब फरमायो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जन आया, उन्हनि खां वाक़ई बाबति पुछाए कई वई, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, हीअं ॻाल्हि थिए पई, हीअं मां हिनखे दावत ॾिनी, हीअं हुन लफ़्ज़ कढिया हूंदा त मूं
ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे तइश आयो, मूं चयो मां ठणी कढी आहे। ॻाल्हि जेका हुई हक़ीक़त बयानु फरमाई, त फ़ख़ास चयो त ईअं त आहे ई न इहो। माना हू ॾोह कढे पियो, पर पंहिंजी जेका ॻाल्हि कई उनजो इनकार कई। ईअं इहा अची ॻाल्हि सही त कोन्हे का, हुनजो इनकार करणु। हाणे इन ते आयत लथी, आयत लहण ते इहा ई आयत लथी जेका हुन लफ़्ज़ चया हुआ अलाह पाक जे बारे में, त ॻाल्हि साफ़ थी पई। माना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु जे सफ़ाई में इहा आयत लथी ऐं उन्हनि जेकी ॻाल्हि ॿुधाई माना उन जी तस्दीक थी। इहे ॻाल्हि इहा हक़ हुई जेका हज़रत अबू बकर सिद्दीक़ कई। ही आयत आहे ठीकु। हिन में तव्हां ॾिसो कुझु रंग लिखियल आहिनि, हिकिड़ी हिननि ॿियनि ते पोइ था अचूं पिया, ही त असां कयासीं। हिते लफ़्ज़ आहिनि लक़द समे अलाह, वरी छा अलाह ॿुधो, कौल लज़ीना काल उन्हनि जिन चयो इन अलाह फ़क़ीरुन वनान, हुननि छा चयो त बेशक अलाह फ़क़ीर आहे। तव्हां ॾिसो त हिते अलाह आयो आहे, हिते अलाह आयो आहे त अलाह जो लफ़्ज़। हिते हिन ते दम आहे, हिन ते फतह आहे। इहो आहे जॾहिं तव्हांखे हरकत सम्झ में ईंदी। हिन खे छा चइबो आहे, हिन ते अलाह ते त ही शद ऐं हफ़त आहे, हिन ते बि आहे, हिननि ते बि आहे। ही हिननि खे छा चइबो, हिन हरकत खे छा चइबो आहे, एराब। हीअ छड़ो हरकत, हरकत त आहे पर हिन हरकत जो नालो हूंदो आहे एराब। हाणे हिन जो एराब में कहिड़ो आहे, दम। हिन जे एराब छा आहे, फतह आहे। हीअ माना अलाह साॻियो लफ़्ज़ आहे, पर को फ़र्क़ु आहे जो हिनखे अलाह लिखियो वियो आहे, हिनखे अलाह लिखियो वियो। ठीकु। हाणे ॻाल्हि फ़क़ति एतिरी सम्झणु खपे त जॾहिं दम हुजे हिनखे चइबो मरफ़ू, जॾहिं फतह हुजे हिनखे चइबो मनसूब। पोइ जेको जंहिंते दम हूंदी, जेको मरफ़ू हूंदो, उहो माना फ़ाइल आहे, उहो माना पाण करे थो पियो। लक़द समय अलाह ॿुधी ॻाल्हि, माना पाण ॿुधे थो न, समय अलाह थींदो। हुन में समय अलाह न चवंदासीं, समय अलाह थींदो। तव्हांखे जेकॾहिं इहा ग्रामर जी ख़बर पइजी वञे न, तव्हांखे क़ुर हिफ़्ज़ करणु आसान आहे। समय अलाह थींदो, ग़लती न थींदी। उन खां पोइ छा अलाह ॿुधो, पाण ॿुधई कौल लज़ीन कालू, उन्हनि चयो त इन अलाह माना अलाह आहे। अलाह पाण ॻाल्हि कोन थो करे, अलाह जी ॻाल्हि कान्हे, हुननि अलाह बाबति कई आहे। इहा जेका फतह थी वई, इन में थी वियो मफ़ूल। इहो माना इन ते एक्शन थियो आहे, अलाह बाबति का ॻाल्हि कई आहे, तॾहिं हिन अलाह खे दम न आई आहे। ठीकु थियो। अलहमदिल्ला जेके सम्झ में आयो ठीकु आहे, न आहे बि परवाह न आहे। हाणे असल आयत खे सम्झण जी ॻाल्हि आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, जेका सख़्तु ॻाल्हि थी आहे, हुनखे अलाह पाक जी वज़ाहत कई आहे, त हुनजो नतीजो छा निकितो आहे। माना हाणे हुननि इहा ॻाल्हि कई त ज़रूरु अलाह ॿुधो चवणु उन्हनि जो, बल्कि तहक़ीक़, ज़रूरु तहक़ीक़। अलाह माना साबिती थी थिए हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ॻाल्हि जी, अलाह ॿुधो चवणु उन्हनि जो, जिन चयो त बेशक अलाह फ़क़ीर आहे। हाणे उहो इहा ॻाल्हि हिते आई, ऐं असीं शाहूकार आहियूं, उहो हिन में ई कारे रंग में हिते ही टुकड़ो। उन खां पोइ ही 1 ऐं 2 अलाह पाक जो बयानु आहे। अलाह पाक छा थो चए, सिगो ई असां, नून माना असां, हिते नून आहे न, सिगो ई असां लिखंदासूं जो कुझु चयो उन्हनि। हू छा चयो उन्हनि, अलाह छा लिखंदासूं, छा उहो हिन ब्रेकेट में मा कालू, जेको चयो उन्हनि, वक़्त लुहमुल अंबिया बि गरक, ऐं इहो बि लिखंदासूं माना त क़तल करण जो पैगंबरनि खे नाक। पोइ ॿी ॻाल्हि अलाह पाक हिते थो करे, जेका आख़िरत में थींदी, उहा कहिड़ी, उहा नकुल ज़ूक़ु अज़ाबुल हरीक़। ऐं त असां इहो बि चवंदासूं त चखो तव्हां अज़ाब साड़ींदड़ बाहि जो, साड़ींदड़ बाहि जो। ज़ुक़ माना चख, ऑर्डर आहे इहो। ज़ूकू जॾहिं अची वियो माना तव्हां चखो, हिन में ज़ुक़ माना तूं चख। ज़ुक़ घर में का ॻाल्हि थिए न, कॾहिं चखण जी, चखो ज़ुक़, ईअं करे यादि कजे, ज़ुक़ माना चख। ज़ूकू तव्हां चखो, लूणु घटि मथे आहे, घटि वधा। ज़ाइको अजीब शइ आहे। इहो छा मूं निकितल आहे, ज़ाइके मूं, मौत जो ज़ाइको आहे। ज़ाइको छो आहे, सभिनी नफ़्स खे मौत अचींदो, ख़तमु ॻाल्हि बसि। न, मौत हिकु जहिड़ो न आहे न। ज़ाइको साॻी शइ कंहिंजे लाइ खटो हूंदो, मिठो हूंदो, ख़राबु हूंदो, कोड़ो हूंदो, ज़हरीलो हूंदो। कोई चवंदो न सही का ठीकु आहे। माना उहो मौत जो ज़ाइको अमल जे हिसाब सां कंहिंजे लाइ बहितरीनु हूंदो, कंहिंजे लाइ तकलीफ़ देह हूंदो। अलाह सां उन करे जंहिंजे लाइ ज़ाइको अहिड़ो हुजे जो वणंदड़ ज़ाइको थी वञे, इनशा ताला। मौत त ईंदो, पर ज़ाइको सख़्तु ऐं कोड़ो न हुजेसि, तकलीफ़ वारो न हुजे, इनशा ताला। आमीन।
हाणे ही आहे आयत। लक़द हर्फ़ ताकीद लाम, लाम प्लस कद, हर्फ़ ताकीद या जवाब कसम खे चवंदा आहिनि प्लस हर्फ़ तहक़ीक़, माना ज़रूर तहक़ीक़ है, ॿई लफ़्ज़ हिते क्लियर आयो अथव। हाणे हिन में जेको मां लिखियो आहे न मथे, ही आयत जा लफ़्ज़ आहिनि। ही टुकड़ो आहे सर्फ़ व नहव। सर्फ़ छा आहे, नहव छा आहे, थोरी अॻिते हली हिन खे ॾिसंदासीं, पर ही हुनजी माना आहे। मसइलो चवण जो इहा त लक़द जो तर्जुमो त हे आहे, पर तर्जुमे जे अंदरि जेके ॻाल्हियूं आहिनि इहे कीअं शयूं आहिनि, उहो हिन में अची वेंदो हिन में। इहो तव्हां ॾिसजो पाण भले, हाणे तक मां डिटेल में कोन थो वञा। जीअं फॉर एग्ज़ाम्पल कालू आहे न, त काल माना हुन चयो, कालू माना हुननि चयो, ऐं तर्जुमो आहे हुननि चयो या हुननि चयो। जीअं हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिते लिखियो आहे इन अलाह फ़क़ीरुन व नहनु औलिया, हिते अलाह मनसूबा छो जो हिन ते मफ़ूल आहे, हिते फतह आहे, असां ॻाल्हाए चुकासीं। ठीकु आहे, यानी फ़ाइल न आहे। छो फ़ाइल न आहे, हिन में हे फ़ाइल न आहे, छो जो हिन ते दम कोन्हे का, असां चई आयासीं सवलो तरीक़ो ॾाढो तमामु। बहरहाल हुन खां पोइ हलूं था पिया, स नक्तुब, हे स प्लस न ऐं कुतुब, माना सिगो ई असां, ही त माना थी, पर हिननि टिनि लफ़्ज़नि जो माना छा आहे, स खे छा चइबो, न खे छा चइबो, ऐं कुतुब जेको आहे, नक्तुब जेको आहे इहो कीअं थियो, न माना न लाया, इहो सॼो छा थियो। ही मां छा आहे, हिनखे सिम मौसूल चइबो, हिन जी माना त हीअ लिखी पई आहे, सभिनी खे ख़बर आहे। त हीअ जेके सम्झ में न अचे उहो पुछी सघे थो पियो, हीअ नंढड़ी इंफॉर्मेशन एड कई आहे, पूरी ग्रामर जी आहे, हिन में डिटेल में कोन था वञूं, पर ॾाढी आसानी आहे, जिन खे सम्झण जो शौक़ु आहे उन्हनि लाइ बहितरीनु आहे इनशा ताला। हीअ पूरी आयत आहे, व हर्फ़ अतफ़ चइबो आहे, ऐं आई, हिन में वधीक डिटेल कोन था वञूं। हीउ जेको बि आहे सभु लिखियलु आहे। अल हरीक छा आहे, इस्म मुज़कर आहे, मजरूर आहे, मुदाफ़ इन इलाही थियल आहे, हिते साड़ींदड़ आहे। हिन जो मुदाफ़ छा आहे, उहे अज़ाबुन, अज़ाबुल हरीक। बहरहाल ठीकु थियो, हाणे आयत अॻिते था हलूं। ज़ालिक बिमा क़द्दमत ऐदीकुम वन्न अल्लाह लैस बिज़ल्लामिल लिल अबीद। ही छा आहे, ज़ला, हिनखे हेसि ताईं पढ़िजी थींदो बेज़ल्लामिन, हे छा आहे, बेज़ल्लामिन, पर जीअं ई हिन सां गॾु छो जे त शद आहे, त छा थींदो हिते, बेज़ल्लामिन, न, नून जो आवाज़ न ईंदो, गुनू न थींदो, मुकमिल अदगाम थींदो। अदगाम छा थींदो, गॾाइण अखरनि खे। मुकमिल जो मतिलबु चवण इहो आहे त हुनमें नक मां आवाज़ न अचणु खपे। उहे ॿ अखर आहिनि जंहिंसां उहो जॾहिं को अखर गॾाइबो आहे त नक मां आवाज़ न ईंदो आहे। उहे कहिड़ा ॿ अखर आहिनि, हिकु लाम, ॿियो रा। हिन करे हिनखे छा पढ़िबो, बे ज़ल्ला मिल, मिल मिल, मिन न पढ़िबो, मिल, गुनू थींदो आहे त नक मां ईंदो आहे, हिन करे छॾिबो हिकिड़ी कसरा ॾिबी हिनखे, मिल लिल आबीद। ठीकु, उहा सज़ा, माना जेको अज़ाबुल हरीक अलाह पाक चए थो पियो, छाजे करे आहे एॾी सज़ा, इन जे करे आहे जो अॻिते मोकिलियो हथनि तव्हांजनि, पंहिंजनि तव्हांजनि हथनि, हुननि खे थो चयो वञे जिन इहे लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि। ऐं हिन सबबु आहे त बेशक अलाह न आहे ज़ुल्म कंदड़ बाने ते। हाणे छा आहे, ही बानू न आहे, ही लफ़्ज़ आहे एक्चुअली बानड़ा। अलाह न आहे ज़ुल्म कंदड़ बाढ़नि ते, न मिठड़े आवाज़, होॾो हुननि जी ॻाल्हि थी हले न त हेॾा ज़ालिम आहिनि। ठीकु आहे, त पर अलाह त ज़ुल्म कंदड़ न आहे न, त जेके हुनजा प्यारा ॿार आहिनि, जेको बि करे थो पियो, त अलाह पाक ज़ुल्म कोन थो करे। हिन में छा आहे इहो, यदुनि माना हथु चइबो आहे, हथ खे यदुनि चइबो, या हे हुजे या हे हुजे, पर हिकिड़ो हथु, हथु। ठीकु, यदान, हे ॿ हथ, माण्हू खे ॿ हथ थींदा आहिनि, यदाने। ऐं जॾहिं घणा हथ हुजनि, बाबा 8 ॾह माण्हू हुजनि, जेके उन्हनि जा हथ जेके चइजे, ऐदी चइबो आहे हुनखे। ऐदी पोइ छा थियो आहे, ऐदी प्लस कुम, कुम छा आहे, मुदाफ़ इले, ऐदी मुदाफ़ आहे, त मुदाफ़ मुदाफ़ इले थियो। चवण जो मक़सदु छा आहे, ऐदी, इहो हिन में वाङणे रंग में लिखियलु आहे, छो आहे जम हथ, हिन जे करे जो ऐदी, इंसान जे जेके बि उज़वा ॿ ॿ आहिनि, अलाह पाक उनखे जॾहिं बि क़ुर में आंदो आहे उनखे मुअनस करे आंदो आहे। ठीकु, अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त, ऐं जेको नक आहे हिकिड़ो आहे, फॉर एग्ज़ाम्पल, उहो मुदकर थींदो, आङुरियूं मुअनस आहिनि, घणियूं आहिनि न, मथो मुदकर आहे, कन मुअनस आहिनि, अहिड़े नमूने सां पेर मुअनस आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक चए थो त इहा सज़ा हिननि करे आहे जो मोकिलियो उन्हनि जे हथनि तव्हांजनि, तव्हांजे हथनि मोकिलियो कीअं, हो त ज़बान सां ॻाल्हि थी। त इहा ई ॻाल्हि चऊं था पिया, पोइ आयत में जेका ॻाल्हि आई न, क़त्लहुमुल अंबिया गैर हक़, माना अलाह पाक चओ त उहो त एॾो ज़ुल्म आहे जेको तव्हां कंदा आहियो हथनि सां,
ही जेका हिन ज़ुबान सां ॻाल्हि कई आहे इहो बि एॾो वॾो ज़ुल्म आहे। माना जेको तव्हां चयो आहे अलाह जे बाबति, इहो एॾो ई ज़ुल्म आहे। माना अलाह जे खे नापसंद करण जी ॻाल्हि थी न। छो जो हिनजे नबियुनि खे बि नापसंद कयो, ऐं अलाह पाक जे लाइ जेकॾहिं कंहिं आयत पढ़ी त तव्हां हुनखे चओ पिया त अलाह जेको आहे नौज़ बिल्लाह मिना, जेको आहे लफ़्ज़ नौज़ बिल्लाह मिना चइजनि आहिनि त क़ुर पाक जा न, त तव्हां हुनखे चओ था त जेको आहे उहो असां खां कर्ज़ थो करे त हू मुहताज आहे ऐं तव्हां गनी आहियो। अलाह अकबर। इहो एॾो ई वॾो गुनाह आहे जेॾो तव्हां अंबियान खे क़तल कयो। सो असां इहे सभु लिखी छॾियो आहे। तव्हांजो इहे लफ़्ज़ बि, तव्हांजा हथनि सां जेके कम कयल आहिनि उहे बि, ऐं पोइ आख़िरत में अलाह पाक तव्हांखे चवंदो त हाणे चखो इहो असां। हाणे इहो ईअं ॿई आयतूं इन मतिलब सां बीठियूं। ठीकु थियो। ही मां चयो न, ही ॿानड़नि ते, ही लिल अबीद। अबीद छा आहे? इनखे असां ॾिसंदासीं अॻिते हली ग्रामर में कीअं ॾिसंदासीं। ही स्वाद, ही नून, इहे छा आहिनि? ही सर्फ़ ऐं नहव। ही असां चयोसीं न थोरो ग्रामर खे सर्फ़ ऐं नहव छा आहे, उहो असां थोरो जो मुख़्तसर सम्झंदासीं इनशा ताला खे। उहा बि मज़ो ॾींदी ॻाल्हि। ग्रामर न सम्झंदासीं, थोरो लफ़्ज़ सम्झंदासीं। आयत 183, कहिड़ी ॻाल्हि? यहूदियुनि जो कूड़ ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान न आणण लाइ कहिड़ा कूड़ था ॻाल्हाइनि, इहा हिते ॻाल्हि ईंदी। पोइ हुनजो अलाह वरी जवाबु छा थो ॾिए, छो जो अलाह का ॻाल्हि नामुकमिल कोन रखी आहे। ॾिसूं था त यहूदीन कहिड़ो कूड़ ॻाल्हायो हुयो, ऐं पोइ अलाह जवाबु छा ॾिनो आहे। आयत कहिड़ी आहे? 183। अल्लज़ीना कालू। हाणे तव्हां ॾिसंदव त हिन में ही सिंधी लिखियलु कोन्हे का हिते। ठीकु। चवण जी ॻाल्हि छा आहे, ॿुधाइण जी ॻाल्हि इहा आहे, तर्जुमो पोइ थींदो। हिन आयत खे सम्झण जी ज़रूरत आहे। पहिरियों अल्लज़ीना कालू लिखियो पियो आहे, इन अल्लाह अहद इलैना। अल्लाह, पोइ हीअ आयत हले थी पई, हिते ख़तम थी, अञा हले थी आयत। ही टुकड़ो हिकिड़ो आहे, हिकिड़ो टुकड़ो ही, ॿियो ही, टियों ही। मक़सदु छा आहे हिन जो? अलाह पाक चवे थो पियो त अल्लज़ीना कालू, उन्हनि जिन चयो। ओ उन्हनि जिन चयो छा आहे? ओ ही चयो। ओ ही छा आहे? कुल। कुल कंहिंजे लाइ हूंदो इहो? चओ। चओ केरु? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माना ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके ही चवनि था पिया ओ हीअ ॻाल्हि, तव्हां चओ हीअ ॻाल्हि। अलाह हीअ ॻाल्हि कई आहे। हाणे ईअं थींदो इहो टिनि में सम्झिबो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तमामु, मूंखे हिन ते टाइम लॻो सम्झण में ॾाढो। छो जो किन तर्जुमनि ईअं लिखियो आहे त अल्लज़ीना कालू इन अल्लाह अहिद इलैना। इहे माण्हू, उहे माण्हू जिन चयो त बेशक अलाह अंजाम कयो आहे असां सां रॉन्ग। अलाह कोई अंजाम कंहिंसां न कयो। मां वरी रॉन्ग चयो आहे ॾाढो एतमाद सां, पर अगेन क़ुर आहे, इंसान ख़तादार आहे। मां चवां थो अलाह आलम। जेको मां टिनि चइनि पंजनि जाइनि तां पढ़ी करे हिनखे सम्झण जी कोशिशि कई, उन में इहो मूंखे ग़लति लॻो आहे। पर जेकॾहिं बि मां ग़लति आहियां त अलाह पाक माफ़ु ॾींदो, असां सम्झ ॾींदो वधीक इनशा। उहो छो ग़लति आहे इन जो मूंखे जवाज़ु आहे इनशा। ॿुधो, इहो हीअं आहे। अल्लज़ीन कालू, उहे माण्हू जिन चयो त, छा चयो? हीअ ॻाल्हि, इन अल्लाह अहिद इलैना, बेशक अलाह अंजाम वरितो आहे असां खां। कयो न आहे, वरितो आहे। अलाह पाक असां खां अंजाम वरितो, हुननि इहा ॻाल्हि कई आहे। ठीकु। कहिड़ी अंजाम वरितो? हाणे इहा ॻाल्हि ईंदी। अंजाम इहो वरितो आहे त अलाह नूमिन रसूलिन, न असां आणियूं ईमान कंहिं बि पैगंबर ते, हता यानी जेसीं ताईं, ये न मञूं कंहिं पैगंबर खे जेसि ताईं, छा जेसि ताईं? यातीना बि क़ुर्बानिन ताकुलुहु नार। नार माना बाहि। हाणे क़ुर्बानी, अॻे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुटनि जी क़ुर्बानी त सभिनी ॿुधो आहे न। हज़रत जेको आहे छा चवंदा आहिनि, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी जेको आहे क़ुर्बानी जो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वारो किसो, भई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी क़बूल थी, अलाह पाक उनखे खणी छॾियो। पोइ हुते ढॻो दुंबो हुयो, दुंबे खे पोइ हाणे उन्हनि ज़बह कयो या हुनखे बाहि साड़ियो हूंदो, अलाह पनाह यादि नथो अचे हींअर। पर बहरहाल चवण जो मक़सदु इहो त अॻो क़ुर्बानी जो इहो हूंदो हुयो त उहा वञी मथे रखबी, जेके साड़े वेंदी उहा क़बूल थी क़ुर्बानी। ईअं न त जेका बची वई, या जेका यानी जेका नापसंद थी उनखे साड़े वेंदी, न ईअं न हुयो। जेके साड़ींदी माना अलाह क़बूल कयो, जेके न क़बूल कयूं उहा दुनिया में रहिजी वई। ठीकु। साण मूं ईअं मतिलबु न करे त जेका साड़ी वई माना उहा माना न क़बूल थी। न न न। त हाणे ही छा था चवनि?
यहूदी था चवनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त न असां आणी ईमान, असांखे अलाह असांखो अंजाम वरितो आहे, पर इन करे अलाह जो असांखो अंजाम वरितो आहे, माना असां कंहिं ज़माने में कंहिं नबीअ वक़्त में असां इहो चयो हूंदोसीं, हाणे इहो असांजो अंजाम थी वियो अलाह सां, हाणे पोइ असां यकीन कीअं आणियूं कंहिं ते? चयो छा हो असां अलाह कहिड़ो ॾिनो आहे असांखे अलाह खे असां अंजाम? त न असां आणियूं ईमान कंहिं पैगम्बर ते, न मञूं कंहिंखे जेसीं ताईं हू आणे कुर्बानी असां वटि जो उन कुर्बानीअ खे खाइबाए, इहो करे कोई, त पोइ असां हुनखे नबी मञींदासीं। हीअं त कोन मञींदासीं, इहो असां अंजाम आहे अलाह सां। हाणे जवाबु जेको अचे थो न, इन में ख़ातम नबीयीन जो ज़िक्र ईंदो। कीअं ईंदो ॾिसंदासीं छा। हाणे पोइ अलाह पाक थो फरमाए त इन जो जवाबु चओ, ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ, उन्हनि खे जेके यहूदी चवनि था पिया, क़द जाअकुम रसूलुन मिन क़ब्ली, त तहक़ीक़ आया तव्हां वटि या तव्हां ॾे कई पैगम्बर मूंखां अॻु, क़ब्ल ली, क़ब्ल माना पहिरीं, क़ब्ली या अची वियो, या माना मां, मूंखां पहिरीं, बिल बय्यिनात, चिटियुनि निशानियुनि सां, बिल्लज़ी कुलतुम, उन्हीअ सां बि जेको चयो तव्हां, यानी अलाह पाक पंहिंजा मौजज़ा ॾेई नबियुनि खे मोकिलियो, पर उहे बि निशानियूं खणी आया जो तव्हां जंहिंजी घुर कई। असां ईसा अलैहिस्सलाम जे माण्हू ख़्वान जी घुर कई त मथां आसमान मूं लहे, हुन खां पोइ हज़रत बनी इसराइल मूं त जेको आहे घणनि ई घणनि शयुनि जी घुर कई। असांखे चश्मा खपे, पाणी खपे, असांखे खाधो खपे, असांखे छांव खपे, असांखे हीउ न आहे, असांखे हू न आहे। उहे मुआवज़ा थींदा पिया वञनि, जेको घुरंदा पिया वञनि उहो मिलंदो पियो वञे। उन खां पोइ समुंड जो पाट थियण जो मुआवज़ो आयो। इहो अखियुनि सां ॾिठो सभई। हज़रत सालिह अलैहिस्सलाम जी उठणी जेका आई, उहा त हुननि घुरी ई मुआवज़ो त इहो करे ॾेखार असांखे त तो ते ईमान आणियो। अलाह पाक उहा ई ॻाल्हाए थो त बयनात सां आया, ऐं उन्हनि सां बि जेको तव्हां घुरिया आया। पोइ छा? फलिम, पोइ हाणे फलिम फ़क़्तुलूहुम, पोइ छा लाइ क़तल कयो तव्हां उन्हनि खे? ए बनी इसराईल, इन कुंतुम सादिक़ीन, जेकर हिते सचा आहियो, हीअ ॻाल्हि त इहा कयो था पिया त भई खणी अचो, जेको आहे कुर्बानी वारो हुजे त हुनखे पाए साड़े त पोइ क़बूल कंदासीं। तव्हां वटि अॻे दफ़े अॻे छा नबी न आया छा निशानियुनि सां? उन्हनि सां जेके अलाह ॾिनियूं, उन्हनि सां बि जेके तव्हां घुरियूं त हीअं करे ॾेखारियो, पोइ त तव्हां हुनखे क़तल पिया कया। तव्हां कहिड़ा सचा हो कोई शयूं था घुरो? मिन क़ब्ली, हीअ जेको लिखियल आहे न मिन क़ब्ल, त मिन क़ब्ली माना मिन क़ब्ल प्लस या, या मुतकल्लिम चइबो आहे हिनखे, हलाइण वारी, मुंहुं वारी आहे, जेका असां सभु ॻाल्हाईंदा आहियूं, मुंहुं 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 मां। ख़ातम नबीन हिन में कीअं थो अचे? मूंखां अॻु, इहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अलाह पाक ईअं कोन्हे त मूंखां पोइ बि नबी ईंदा, पोइ बि तव्हां न मञींदव। मिन क़ब्ली, मोहर लॻी वई हिते, ख़तमु। अलाह पाक जी आयत त ग़लति, या त को अचे आयत अलाह पाक जी ग़लति साबित करे, बाक़ी हिन में त इहो साबित थिए थो त जेको आहे मूंखां पोइ कोई नबी न आहे। छो जो अलाह पाक जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हे चओ, त माना अलाह पाक पाण लफ़्ज़ इहे अलाह आंदा आहिनि न, जो चइनि त मूंखां पहिरीं जेके नबी आया, ईअं न मूंखां पोइ जेके ईंदा उहे बि निशानियूं खणी ईंदा, न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे। इन करे ज़िक्र इहो आयो मिन क़ब्ली। सूरह बक़रा जीअं शुरू थिए थी न, पहिरियुनि 5 आयतुनि में माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातम नबी जो ज़िक्र आहे। बिमा उनज़िल इलैक मिन वमा उनज़िल मिन क़ब्लिक, ईमान आणनि था जेको तोॾां मोकिलियो वियो आहे, ऐं ईमान आणनि था जेको तोखां पहिरीं मोकिलिया विया आहिनि किताब। पोइ जी ॻाल्हि ई कोन्हे का, सिधी साईं आराम मिसाल आहे, कंहिंसां बहस मुबाज़ी करणी का ज़रूरत ई कोन्हे का, क़ुर साफ़ दलील ॾेई छॾिया। ऐं ॿियो क़ुर पाक में क्लियर कट इहो लफ़्ज़ अची वियो, अल अहज़ाब में 33 नंबर में आयत 40 में, व ख़ातम नबी, सील हणंदड़ नबी जे अचण ते। ख़ातम रसूल, ख़ातम रसूल छो न आहे? हे त ख़ातम रसूल हुजे न, भला नबी न ईंदा त पोइ रसूल कोई बि अची सघे थो, मुमकिन ई कोन्हे। छो जो रसूल पहिरियों नबी आहे, ऐं जॾहिं नबीअ ते अचण ते मोहर लॻी वई, ख़ातम नबीन थी वियो, ख़ातम रसूल त आहे ई आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह नसीब। छा शान आहे असांजे अलाह जो, इंशाअल्लाह छा शान आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अलाह पाक खेनि क़ुर पाक में ख़ातम नबीन फरमाए छॾियो। पोइ जेके जेतिरा वणनि उनजी बहस कंदा वतन। हदीसुल मुबारकूं इन जेका आहे आयतुनि ते कीअं आयल आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं टे चारि हदीसूं मुबारक आहिनि, जंहिंमें अचे थो हिकिड़े हंधि इहो आहे त हिन में फरमाइनि था, हितां जो काल हिन में फरमाइनि था पिया त ली ख़मसतु अस्मा, मूंखे पंज नाला आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मफ़हूम आहे हिन जो, अना मुहम्मद, मुहम्मद आमा अहमद आ, वनल माही الذي يمحو الله بالكفر وأنا الحاشر الذي يشر الناس على قدمي يشر الناس آخر में आहे وأنا العاقب I am al-आकिब also लफ़्ज़ में हिन में कोन्हे पर ब्रैकेट में आहे मां आकिब आहे आकिब माना आख़िर में ईंदड़ there will be no prophet after me नबी करीम हदीस पाक ॻाल्हि ख़तमु ठीकु थियो। ऐं ॿी जाइ ते आयो आहे हदीस जा रेफरेंस ते लिखिया पिया आहिनि सभई तिरमिज़ में वना ख़ातम नबीयीन ला नबी बअदी ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जंहिंजो मफ़हूम इहो आहे अलाह पाक लफ़्ज़नि जी पाण बहितर थो ॼाणे ऐं मां आख़िरी नबी आहियां मूंखां पोइ को नबी कान्हे। वरी हिन में साॻिए नमूने सां ॿिए नमूने आहे हीअ जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फ़ाज़ मुबारक आहिनि काल अली अली पाण फरमायूं कंहिंखे अली रज़ियल्लाहु ताला खे छा फरमायूं अंत मिनी ही ॾाढो इंट्रेस्टिंग आहे माना ॿुधण में सम्झण में अंत माना तूं मिनी माना मूं मां ई बे मंज़िलत हारून मिन मूसा अहिड़ी मंज़िल अहिड़ी रुतबे ते जीअं हारून हुयो मूसा अलैहिस्सलाम लाइ माना जीअं हारून हो कंहिंजे लाइ मूसा अलैहिस्सलाम लाइ। हाणे मूसा अलैहिस्सलाम नबी हुयो पाण बि पर हज़रत अली अलैहिस्सलाम त नबी न आहिनि न। अलाह पाक जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे त इल्ला अनहु ला नबी बादी ॻाल्हि इहा आहे त सवाइ हिन ॻाल्हि जे त बेशक को नबी न आहे मुंहिंजे बाद बसि इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे न त ए अली तूं माना नबी करीम सां मुबारक आहे अलाह साईं बख़्शिंदो ग़लति लफ़्ज़नि खे त तूं मूं सां मूं लाइ ईअं आहे जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम लाइ हज़रत रून अलैहिस्सलाम हो फ़क़ति फ़र्क़ु इहो आहे त मूंखां पोइ नबी कोन्हे को माना जेकॾहिं मूंखां पोइ ईअं न त को अली अलैहिस्सलाम को नबी थी वेंदो न नबी न आहे बसि ठीकु थियो। अच्छा पर हज़रत अली अलैहिस्सलाम ॿियो छा कयो जीअं सपोर्ट कई तमामु वॾी न हज़रत अली अलैहिस्सलाम जो उहो मक़ाम आहे न। ऐं टीं जाइ ते ईअं बि आहे वञल आकिब अगेन इहो आयो आहे त मां आकिब माना पुठियां अचण वारो माना आख़िरी अचण वारो। हिते आयो आहे फलिम हिकिड़ो लफ़्ज़ आयो आहे पोइ तव्हां छो क़तलु कयो न खे फलिम इन जा टे अखर आहिनि फले मीम फले पर मीम न आहे ही आहे मां छा आहे इन खे तव्हां सम्झो हीअ आहे मां इनखे चइबो आहे इस्तेफ़ामिया मां माना छो ही मां हुजणु खपे छा थींदो आहे त हीउ जेको लाम आहे न इनखे असांखे ख़बर आहे हर्फ़ जर आहे इहो ले माना लाइ ही लाइ हर्फ़ जर जॾहिं हिन मां इस्तेफ़ा में स्वाब लाइ त लॻंदो आहे न त हिन जो हिकिड़ो ॿियो एक्शन थी वेंदो आहे हिन मां ते जेको आहे न हिकदमि वञी स्ट्राइक कंदो आहे हीअ हर्फ़ जर आहे न जॾहिं मां सां लॻो मां घणियूं थींदियूं आहिनि पर मां जंहिं महिल छा जो इस्तेमालु हुजे छा मां माना लफ़्ज़ हिकिड़ो हूंदो आहे जेको जेको वारे में न छा वारे में ठीकु उन सां पोइ छा थींदो आहे जॾहिं ही लाम हिन सां लॻो हर्फ़ जर त थींदो छा ही मां जन अल्फ़ खे कटे छॾींदो हिनखे करे थींदो म हिनखे दॿाए छॾींदो हीउ थींदो म मां न थींदो पोइ थींदो म ऐं पोइ इहो लफ़्ज़ थींदो ले म तॾहिं ही हिते आयो आहे फलिम फलिम माना पोइ छा लाइ मीम छा जो आयो आहे छा जो पोइ छा लाइ ठीकु थियो। हाणे 184 ते हलूं था पिया पोइ ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं उन्हनि इनकार कयो तुंहिंजो फ़क़ज़बू क माना तूं तुंहिंजो इनकार कनि था पिया पोइ फ़क़त कुज़िब रुसुल मिन क़बली क वरी वरी ॾिसो क़बली आयो आहे पहिरीं तो क माना तूं तोखां पहिरीं बाद जी ॻाल्हि ई न कई आहे अलाह पाक किथे बि क़ुर पाक में अञा तव्हांखे कहिड़ो सबूत खपनि असांखे पोइ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं उन्हनि इनकार कयो तुंहिंजो
केॾी दिलदारी आहे, केॾी हिकिड़ी न की बाज सां कंहिंखे का ॻाल्हि चइजे थी पई, ॾिसो त केॾी सुठे नमूने सां ॻाल्हि आहे। ए रसूल वसलम तुंहिंजो इनकार था कनि त पोइ फ़क़ति कुज़िब रसूल मिन क़ब्लिक, बेशक कूड़ो फहिया विया हुआ कई पैगंबर जेके अॻु तोखां आया, उन्हनि खे बि इन्हनि कूड़ो चयो आहे ज़ालिमनि। आया कीअं, जाऊ बिल बय्यिनात, केतिरियूं ज़ाहिरियूं निशानियूं खणी आया, जंहिंमें छा ॻाल्हि हुई, वस ज़ुबुर, ऐं केतिरा सहीफ़ा, वल किताब, ऐं किताब अल मुनीर, नूरानी किताब, उन्हनि जो बि इनकार कयो अथऊं। पाण क़ुर जो इनकार कनि था, तुंहिंजो इनकार कनि था रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त पोइ इहा हिननि जी रिवायत रही आहे अॻे बि। रसूल जेको चइबो न, इहो थींदो हिकिड़ो रसूल, हिया रुसुलुन, रुसुलुन माना जमा वान जो, रसूल माना हिकु रसूल, रसूल रुसुलुन। ज़बूर हिते छा आहे, हिते छा ज़ुबुर आहे। ज़बूर माना हिकिड़ो सहीफ़ो, सहीफ़ो चइबो आहे जेको मुकमिल किताब न हुजे, कंहिं में जेका आर्टिकल हुजे, का ॿ टे हिकु ॿ ॿिया टे ईअं हुजनि शयूं नंढियूं, मैगज़ीन हुजे नंढी, उहो ज़बूर, ठीकु आहे। पोइ ज़ुबुर माना उनजो जमो थियो, ज़बूरुनि जो जमो थियो ज़ुबुर, रसूलुनि जो रुसुल, ठीकु थियो। हाणे उन खां पोइ हीउ जेको ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे मुनीर, हिन में अंग्रेज़ी में चयो इनलाइटनिंग, अल मुनीर माना रोशन, ठीकु। त पोइ रोशन किताब, रोशन छा आहे माना किताब ॿरंदा त कोन्हनि, उन्हनि में रोशनी आहे न, ॿी सॼी ऊंदाही आहे, ठीकु आहे। आयत 185 मौत जो ज़ाइक़ो, हाणे टेस्ट ऑफ डेथ, टेस्ट इहा ज़हन में रखणु खपे, टेस्ट खपे। कुल नफ़्सुन ज़ाइक़तुल मौत, सभु को जीव चखंदड़ आहे। नफ़्स छो जो मोनस आहे हिते, इन करे ज़ाइक़ो मोनस आयो, ज़ाइक़तु चखंदड़ आहे मौत जो, सभु को चखंदड़ आहे मौत खे, छो त नफ़्स मोनस आहे, इन करे हिते ज़ाइक़तु न आयो। कंहिं बि शइ जो ज़ाइक़ो मुख़्तलिफ़ माण्हुनि लाइ मुख़्तलिफ़ हूंदो आहे। कहिड़ा कंहिंजी ज़बान ते अहिड़ी कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे, बीमारी में तव्हां खोड़ दफ़ा ॾिठो हूंदो, माण्हू चवंदो मूंखे त ज़ाइक़ो ई कोन थो अचे, पेट ड्रॉ थी मां खाधुमि, मां चाहे मूंखे चहिरो ॾियो, चाहे मिठो ॾियो, चाहे कोड़ो ॾियो, गोरी ॾियो, का मिठी ॿी का दवा ॾियो, मूंखे त ख़बर ई कोन थो पए, मूंखे ज़ाइक़ो त अचे ई कोन थो, मुंहिंजो ज़ाइक़ो ख़तमु थी वियो आहे, इहो प्रॉब्लम आहे। माना ज़ाइक़ो वॾी ॻाल्हि आहे न, ऐं मौत जो ज़ाइक़ो आहे। सो ऐं ज़ाइक़ो मिठो, खटो, सड़ियल, वणंदड़, तेज़, नमकीन, कोड़ो, ज़हरीलो, वणंदड़, अणवणंदड़, कोई बि थी सघे थो। ऐं हर जी अलाए मौत जो पोइ ज़ाइक़ो मुख़्तलिफ़ हूंदो, उहो छा ते डिपेंड कंदो, अमलनि जे हिसाब सां। असांजे हिकिड़े ग्रुप में शेयर थियो आहे अॼु, त मां जिन ॿिनि टिनि उस्तादनि खां सिखंदो आहियां हिते हिकु नॉर्थ अमेरिका में, डॉक्टर निसार साहब वारा आहिनि असांजा, तमामु वॾो सीनियर माण्हू आहे, तमामु ज़बरदस्त, डॉक्टर शकील ऐं ॿिया आहिनि। उन्हनि जो उस्ताद मेहर अली, तव्हां कॾहिं वीडियो करे ॾिसो बि जेको आहे तव्हांखे नज़र में अची वेंदो, उनजी डेथ थी आहे अॼु, ॾिस जाओ। अलाह पाक हुनखे वॾा दर्जा नसीब करे, छो जो असांजे उस्तादनि जो उस्तादु आहे, वॾो मोहतरम आहे। ऐं पर मज़े जी ॻाल्हि इहा, हुन हिते क़ुर जो इहो मदीना बुक जा क्लास शुरू कया हिते, अल्हम्दुलिल्लाह हुन जो ई असां फ़ाइदो वरितो आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजी पूरी ज़िंदगी क़ुर सेखारण में गुज़ारी, अॻ में छा हो ख़ुदा थो ॼाणे, पर मतिलबु जेको असांखे ख़बर आहे हुन मां केॾो वॾो बहितरीनु कमु आहे। अहिड़ा उस्ताद शागिर्द करे छॾी जेके अॼु वेठा सेखारनि था पिया, अलाह से हुनजे हिनखे हुनजो वॾो दर्जो ऐं फ़ाइदो नसीब करे। ऐं दरअसल तव्हां व इन मां तुवफ़ून आयत हले थी पई, ऐं दरअसल तव्हांखे पूरो अजर ॾिबो क़यामत जे ॾींहुं, तुवफ़ून, वफ़ा कई वाइदे जी माना वाह वाह पूरो कयो न, तुवफ़ून उजूर कुम, बदिलो तव्हांखे ॾिबो योमल क़यामत जे ॾींहुं। फमन ज़ुहज़िह, पोइ जंहिंखे बाहि खां बचाए वियो, कंहिंखां अनिन नार, ज़ुहज़िह माना बचाए वियो, अनिन नार, जंहिंखे बचाए वियो बाहि खां, हिकिड़ी ॻाल्हि, उदखिलिल जन्न, ऐं दाख़िल कयो वियो बेश्त में, सो तहक़ीक़ उहो कामयाबु थियो, हे कामयाबी आहे। बाहि खां बचिजे, तॾहिं त हज़रत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ था पढ़ंदव न, छा पढ़ंदव, रबना आतिना फी दुनिया, पहिरियों असांखे फ़ाइदो ॾे, माना रबना आतिना फी दुनिया हसना, बहितरीनु असांखे ॾे दुनिया, वफ़िल आख़िर, ऐं आख़िरत में, वक़िना अज़ाब नार, ऐं असांखे बाहि जे अज़ाब खां बि बचाए। टे ॻाल्हियूं आहिनि, आख़िरत पंहिंजी जाइ ते आहे, ऐं जेका बाहि जे अज़ाब जी दुआ लॻी, त हिन में अलाह पाक सिधी सी इहा ई ॻाल्हि त कई आहे, बचाए वियो बाहि खां ऐं दाख़िल कयो वियो बेश्त में, सो तहक़ीक़ कामयाबी, त कामयाबी इहा आहे।
फ़क़त फ़ाज़ ही तव्हां ॿुधंदा हूंदो ख़ुतबनि में, जुमे जे में बि। फ़ाज़ फ़ाज़ माना कामयाबु थियणु, फ़ौज़ बि नमूने अथल कामयाबी। इहो मजहूल आहे। छो मजहूल आहे? हीअ जेके ॿ ग्रीन आहिनि, इहे छो मजहूल आहिनि? मजहूल में छा थींदो आहे? फ़ाइल जी ख़बर न हूंदी आहे। छड़ो ईअं चइबो आहे त जंहिंखे बचाए वियो, केरु बचाईंदो, इहो त नालो लिखियलु कोन्हे अलाह जंहिंखे बचाए, न, अलाह लिखियलु कोन्हे हिते। जेके बचायो वियो ऐं दाख़िल कयो वियो, इहे अहिड़ा लफ़्ज़ थींदा आहिनि जंहिंमें ख़बर न हूंदी आहे त केरु थो करे, हिनखे पोइ चइबो आहे हिनखे मजहूल। हूअं ॿिए खे छा चइबो आहे? मरूफ़। वमल हयात दुनिया इला मताल गुरूर, इते आहे त पूरी थिए थी पई। ऐं न आहे हयाती दुनिया जी सवाइ सामान धोखे जो। इला माना सवाइ, मता उल गुरूर, पूरो जो सामान आहे सॼो। ऐं असां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सां हुनखे पकड़े वेठा आहियूं। वलकुम, हिते आहे त न ई जेको अल बकर जी, वलकुम फिल अर्दि मुस्तक़रुन, तव्हां लाइ विहण जी जाइ आहे ज़मीन में, वो मताउन इलाहीन, ऐं सबबु आहे हीउ जेको आहे मताउन माना कोई बि जेको आहे ओसि ताईं जेसि ताईं दुनिया हले थी पई, तव्हांखे दुनिया में कमाई जो सबबु आहे, ॿियो कुझु आहे, मता आहे। इन मता जो जेको ईंदो उहो बि असां ग्रामर में ॾिसंदासीं, मता जो मतिलबु छा आहे, पर फ़िलहालु त इहो अंदाज़ो ॾिठोसीं हिनखे। ठीकु। उन खां पोइ आयत हली पई अलबत्ता लतुब्लवुन्न, ज़रूरु तव्हीं मोमिन न आया मुज़माया वेंदव। भला 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 चइबो आहे आज़माइण खे। भला ऐं रब माना आज़माईंदव, भई आज़माई, आज़माया वेंदव। कंहिंमें? फी अमवालिकुम, पंहिंजनि मालनि में, व अनफुसिकुम, पंहिंजे जाननि में, ज़िंदा मुर्दो बीमार, वला तस्मा उन, ऐं ज़रूरु तव्हां ॿुधंदव पक सां, तस्मा समात, तव्हां ॿुधंदव, नून ते शब्द जेका आई आहे न, इहा न कई तंदी आहे ज़रूरु ॿुधंदव। मिनल लज़ीन उतुल किताब, उन्हनि माण्हुनि खां जिन खे ॾिनो वियो किताब, मिन कबलिकुम, वरी कबलिकुम कबलिकुम कबलिकुम, क़ुर पाक बार बार चए थो कबलिकुम, कबलिक, इहो लफ़्ज़ तमामु अहम आहे। किताब तव्हां खां अॻु ऐं उन्हनि माण्हुनि खां जिन शिरक कयो, तव्हां छा ॿुधंदव? अज़न कसीरन, ईज़ा घणियूं। इन कंहिं लिखियो आहे घणियूं गारियूं, मां इहो लफ़्ज़ मूंखे पसंदि न आहे, इहो लफ़्ज़ नथो ठहे पियो। ईअं लिखणु बहितर आहे, किथे ॿिए हंधि आहे बदशत ॻाल्हाइणु, माना तव्हां माण्हुनि खां मोमिनो, तव्हां इहे ॻाल्हियूं ॿुधंदव, बदशत ॻाल्हाईंदा, तव्हांखे ईमान बि न आणींदा, उते टोकूं कंदा, तकलीफ़ ॾींदा। असांजो जेको हिकु ग्रुप आहे न, असांजे सिंधी ग्रुप में बि हिकु ॿ ॻाल्हियूं हलनि पियूं, असां ॻाल्हियूं थोरो हिते बि कॾहिं कॾहिं थी वियो आहे कीअं, त ॿियो असां ते ई ईंदो आहे, त पोइ ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। कम खे, नेकी जे कम खे हलाइणो आहे, रोकणो न आहे, पर उन में ज़रूरु चैलेंजिस ईंदियूं आहिनि न। पोइ तव्हां आज़माया वेंदव पंहिंजनि मालनि में ऐं पंहिंजे जाननि में, ऐं ज़रूरु तव्हां ॿुधंदव पक सां उन्हनि माण्हुनि खां जिन खे ॾिनो वियो किताब, यहूदी या ईसाई, तव्हां खां अॻु, ऐं उन्हनि माण्हुनि खां जिन शिरक कयो, उनखे किताब अञा कोन मिलियो मुशरिकनि खे। ईज़ा घणो ॿुधंदव, बचत ॻाल्हाईंदा, ॿी ॻाल्हि कंदा, तकलीफ़ ॾींदा, कुझु चवंदा। वइन तस्बुरु व ततक़ू, ऐं जेकॾहिं तव्हां सबुरु कंदव, हे थियो न वला इल्लज़ीना आमनू व अमिलु सलात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र, हक़ जी ॻाल्हि ईंदी त सब्र जी ॻाल्हि करणी आहे। हक़ चवंदव त सबुरु करणु सिखो। वइन तस्बुरु, ऐं जेकॾहिं तव्हां सबुरु कंदव, व ततक़ू, ऐं तव्हां डिॼंदव कंहिंखां? माण्हुनि खां, माण्हुनि जे लफ़्ज़नि खां, माण्हुनि जे तननि खां, माण्हुनि जे भव खां, अलाह खां। फ़इन ज़ालिक मिन अज़्मिल उमूर, त बेशक इहा आदत या हिमत जे कमनि मां ॻाल्हि आहे, इहा हिमत आहे तव्हांजी, जो तव्हां हुनखे सबुरु था कयो, ऐं छड़ो अलाह ते ई ख़ौफ़ रखो था पिया। अलाह अकबर, केॾा सुहिणा लफ़्ज़ आहिनि, ऐं असां सभिनी खे सबक़ आहे इहो बहितरीनु। इन हर्फ़ शर्त चइबो आहे हिनखे, ऐं अदा ते शर्त अदवा ते न, स्पेलिंग जी पक कोन्हे मूंखे, मां चेक न करे सघियो आहियां। फा वरी हुनजो जवाब शर्त थींदो आहे, जॾहिं बि इन ईंदो आहे कॾहिं तव्हां ॾिसंदा, फ सां ॻाल्हि शुरू थींदी, हुनखे असां जवाब शर्त चवंदा आहियूं। जेकॾहिं त पोइ हीअं, जेकॾहिं हीअं थींदो त पोइ हीअं। अॻिते चऊं था पिया, ऐं यादि कर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वरितो अलाह पको अंजाम, छड़ो अंजाम न आहे, पको अंजाम, वैस अखज़, अखज़ माना वरितो कंहिं? अलाह आयो आहे, वरी ॾिसो अलाह आयो आहे, कंहिं वरितो? अलाह वरितो, माना अलाह जो ज़िक्र जॾहिं फ़ाइल आहे न, अलाह पाण थो करे, त अलाह पेश सां ईंदो। मीसाक अल्लज़ीन उतुल किताब, अंजाम उन्हनि माण्हुनि खां जिन खे ॾिनो वियो किताब, त छा?
ऊतुल किताब लितुबय्यिनुन्नहु, त तव्हां बयान कंदव ज़रूरु उहो माण्हुनि लाइ, त किताब उन्हनि खे ॾिनो वियो त तव्हां बयान कयो माण्हुनि खे। वला तक्तुमूनहु, ऐं न उनखे तव्हां लिकाईंदव। फबन फनबज़ूहु वराअ सुहूरिहिम। हिते हिते हिकिड़ो जुमिलो हे थियो, वाव खां पहिरीं तव्हां ॾिसंदव न उहो जुमिलो आहे। फनबज़ूहु इहो बि हिकिड़ो जुमिलो आहे, पर हिन जुमिले सां ही जुमिलो अञा ॻंढिबो, वरा ज़ूरिहिम, इहो हिकिड़ो ॿियो जुमिलो थी वियो। वरी टियों जुमिलो हिन सां गॾिबो वश्तरू, वरी चोथों जुमिलो न गॾिबो, अञा सॉरी वश्तरओ बि ही समननि कलीन, हे टियों जुमिलो आहे वाह खां पोइ। वाह वाह वाह, जेको पहिरियों अचे लफ़्ज़ खां ही तरो ही त जमो जो आहे। ॻाल्हि छा आहे त पोइ किताब ॾिनो वियो त तव्हां छा कंदव, बयानु कंदव ज़रूरु उहो माण्हू लाइ, ऐं न उनखे तव्हां लिकाईंदव। हक़ीक़त खे लिकाईंदव कोन, पर थियो छा, पर न बज़ूह, पोइ उछलायाऊं उनखे, कंहिंखे, उन किताब खे, वरा माना पोइ तां पुठियां, जीअं अकब चइबो आहे न, अकब पुठियां, ही वरा बि पुठियां, ज़ूर ज़ूर माना पुठी, ज़ूर उन्हनि जे पुठियुनि जे पुठियां उछलायूं किताब खे। वश्तरओ, पोइ छा कयूं, जेको कारोबार कयूं, ख़रीद कयूं, बिही उन जे बजाए, उहो उनजे उन लाइ उन सां छा ख़रीद कयूं, उन सां माना उन जे उन सां समननि कलीलनि, ऐं गिधाऊं या वरिताऊं ख़रीद कयूं, एवज़ उन जे माना मुल्ह थोरो, समननि कलीलनि। समननि छो न आयो, ॻाल्हि त चई समननि जी आहे न, कलीलनि छो। असां अॻे में बि ज़िक्र करे चुका आहियूं त भई जेतिरा बि पैसा हुननि वरिता, भई मां हिकिड़ी आयत जो ग़लति तर्जुमो करे कंहिंजे फ़ाइदे में आणणो आहे, कोई चए थो बाबा मूंखे $1,00,000 ॾियो मां कंदुसि, इहे त वॾो अमाउंट आहे। जेकॾहिं को अॼु 2 लख वठी करे, तमामु तमामु वॾो थी वियो, अलाह जी नज़र में कलील आहे। सॼी न भरियल ज़मीन सोन करे कंहिंखे तव्हां ॾेई छॾियो, को जेकॾहिं आयत ग़लति करे छॾे अलाह जी, या का शइ लिकाए थो अलाह जी, समननि कलील आहे इहो। अलाह जी नज़र में का हैसियत ई कोन्हे हिननि शयुनि जी। आसमान को ज़मीन ताईं भरे समुंड, जेको आहे माना सोन ॾेई करे छॾे, जेको वधि में महांगी शइ आहे, उहा कंहिं हुन जे ज़रे बराबरि न आहे, छो जो अलाह जो कलाम अफ़सर आहे। उन सां कंहिंजी क़ीमत, त उन जे बदिलाइण जी क़ीमत वठणु कलील ई थींदी न, का कॾहिं बि कसी थी नथी सघे बराबरि हुनजे, मुमकिन ई कान्हे। फबे समायशर, पोइ कहिड़ो न बुछड़ो इहो हुननि सौदो कयो आहे, केॾो न बुछड़ी हिननि ख़रीदारी कई आहे। कहिड़ी शइ पंहिंजी ॾेई छॾियऊं, अलाह अकबर, हिदायत ॾेई करे इहो वरितो त लिकाइनि था पिया आयतूं, या हुनखे ग़लति बयान था पिया कनि। इश्तरा यश्तरी, इहो लास्ट टाइम असां सिखियोसीं, इहो 188 आयतूं। ला तहसबन्न अल्लज़ीन, ला तहसबन्न, हिन खे छो ब्रैकेट में रखियो आहे, ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माना हीउ जेको हिन में कोन्हे आयत में, पर हीउ मक़सदु इहो आहे, ला न तहसबन्न, त माना तूं, तहसबून लिखियल न आहे, त तहसबन्न लिखियल आहे, ब न वाह वजिया त छा त तव्हां वजो आहे, पर तव्हांजो न आहे, तव्हां वजिया त मोमिननि खे हुजे आहे, तूं आहे, छो जो त लिखियो पियो आहे, वाव कोन्हे त माना ए पैगम्बर तूं, छो जो क़ुर पाक नबी सल्लल्लाहु अलैहि नथो न, ला त असां बन न, हे पैगम्बर न तूं भाई हरगिज़, न खे शब्द अची वई न, इहा हरगिज़ माना अल्लज़ीन, उन्हनि माण्हुनि खे जिन यफ़रहून बिमा आतो, जेके ख़ुशि थियनि था पिया उन सां जेकी उन्हनि करतूत कया, यफ़रहून बिमा आतो, जेको आंदऊं या जेका उन्हनि कयो उन ते उहे ख़ुशि था थियनि, त तूं उन्हनि ते गुमान न कर, कहिड़ो गुमान न कर, इहा उन लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। वई वाह इहो हिबून, ऐं उहे चाहिनि था छा, ऐं युह मद, त संदन तारीफ़ कई वञे, हमद माना छा, अहमद तॾहिं त थियो आहे जंहिंजी तारीफ़ मोहम्मद ऐं अहमद, जंहिंजी तारीफ़ कई वञे, या सारायल अहमद, त त हुननि जी तारीफ़ कई वञे, बिमालम यफ़अलू, उन्हनि अमलनि जी जेके उन्हनि कया न आहिनि, नबी करीम सां त उन्हनि लाइ हरगिज़ ईअं न भाई त इहे के अज़ाब खां छुटल आहिनि, ब्रेकेट में अथव। केरु उहे अल्लज़ीन, उहे केरु जेके ख़ुशि थियनि था पिया जेको उन्हनि अमल कयो आहे, ऐं उहे ईअं बि चवनि था पिया त उन्हनि जी तारीफ़ कई वञे त जेके उन्हनि अमल न बि कया आहिनि, पंहिंजो पाण खे उनजे लाइ चङो था सम्झनि पिया, त असां इहा चङा था कयूं, माना इहा चङो, जेके न बि कया अथऊं सुठा अमल, उन्हनि लाइ बि पाण ख़ुशि था थियनि, त असां चऊं भलो 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 कमु आहे, ईअं कोन्हे को। ॿीहर वरी आयो आहे, अञा आहे त हले थी पई हुन सां गॾोगॾु अची वियो, फला पोइ न तूं हरगिज़ बि न, त सभु न हुम
भाए उन्हनि खे छा बिमफ़ाज़तिन छुटल मिनल अज़ाब अज़ाब को छुटल न भाए उन्हनि खे वलहुम ऐं उन्हनि लाइ आहे ल माना लाइ लहुम उन्हनि लाइ आहे अज़ाबुन अलीम अज़ाब कहिड़ो आहे ॾुखो ईंदड़ अज़ाब कंहिंसां अलिफ़ सां न ऐन सां अज़ाब अलीमुन ऐन सां नो अलीम हमज़ा सां अज़ाबुन अज़ाबुन अलीम लिलाए मुल्कुल समावाति वल अर्ज़। अल्लाह जे लाइ आहे बादशाही आसमाननि ऐं ज़मीन जी आसमाननि मोनस थी वेंदो मोनस छो थी वेंदो समाव हिकिड़ो उहो मुज़कर आहे समावात जॾहिं आतिन जो इहो लफ़्ज़ थींदो आहे न आति मुस्लिम आतिन आति मोनस आहे ज़मीन बि मोनस आहे वल्लाह अला कुल शइ क़दीर अलाह हर कंहिं शइ ते वस वारो आहे क़दर क़दर मां निकितल आहे न कुदरत जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल क़दीर थियणु कुदरत मां निकितल मक़्सदर मां ऐं क़दीरुनि चइबो आहे हिनखे इस्म मुबालिग़ आहे माना कंहिं शइ खे वधाए बयानु कजे न उहो थींदो फ़ईलुनि जे वधण ते इस्म मुबालिग़ आहे माना हर वक़्तु ठीकु आहे न क़ादिर हर शइ ते ग्रामर में अॼु असां हिकिड़ी ॿ ॻाल्हि सिखूं था पोइ हिनखे बंदि था कयूं पिया ग्रामर अंग्रेज़ी में चइबो न हुन अंग्रेज़ी जो अरबी लफ़्ज़ छा थींदो अल क़वाइद क़वाइद माना कानून ग्रामर आहे छा अंग्रेज़ी ग्रामर में छा सम्झंदा आहियो साईं स्पेलिंग आहे पेंसिल PENCIL ऐं छा भला अॼुकल्ह फॉर एग्ज़ाम्पल जेको कुक आहे COOK हा भई तव्हां हुनखे CUK नथा लिखूं कुक फार्मेसी खे लिखंदा PH सां न लिखंदा आहियूं इहो कंहिं ॿुधायो असांखे इहो ग्रामर वारनि ॿुधायो पर स्पेलिंग जेको ॿुधाईंदी आहे ग्रामर जो कहिड़ो पार्ट ॿुधाईंदो आहे उहो ग्रामर जो पार्ट ॿुधाईंदो आहे मॉर्फोलॉजी माना लफ़्ज़ कहिड़ो ठहंदो जुमिले जी ॻाल्हि नथा कयूं छड़ो लफ़्ज़ हा लफ़्ज़ कहिड़ो माना हिकिड़े लफ़्ज़ हिकिड़ी शइ ठही आहे भई हे घर घर खे घुर चवंदासीं त लफ़्ज़ ॿियो थी वेंदो इहा मॉर्फोलॉजी आहे अखर साॻिया आहिनि पर छा घर खे ज़बर जे बजाए पेश थींदो त गुर थी वेंदो हा ठीकु अहिड़े नमूने सां ॿार पेश आहे रे खे त हिकिड़ो ॿार र खे ज़बर ॾेई छॾीसीं त छा थींदो ॿार मतिलब ई चेंज थी वियो ॿार इहा मॉर्फोलॉजी आहे हिनखे अरबी में चवंदा आहिनि असर्फ़ ऐं जॾहिं असां जुमिलो ठाहींदा आहियूं भई ॿार माना ॿार स्कूल वञनि था पिया पर जेकॾहिं चइबो त ॿारनि खे का शइ ॾियो या किताब ॾियो त उन में शामिलु कबो नून ॿारनि खे लिखिबो किताब ॾियो लिखिबो तॾहिं हिकिड़ो जुमिलो ठहंदो इहो कंहिं ॿुधायो असांखे किताब बि हिकिड़ो लफ़्ज़ आहे खे बि लफ़्ज़ आहे ॿार बि लफ़्ज़ आहे हर शइ लफ़्ज़ आहे पर हिन में मतिलबु निकितो उहो कंहिं ॿुधायो उहो सेंटेक्स ॿुधायो अंग्रेज़ी ग्रामर जी हे ॿ पार्ट आहिनि अंग्रेज़ी ग्रामर जा ग्रामर हे क़वाइद जा ॿ कार्ड असर्फ़ अनह हाणे हिते मालिक आहे अखरनि मां लफ़्ज़ ठाहिण यानी सर्फ़ माना अखरनि मां लफ़्ज़ नव थींदो आहे लफ़्ज़नि जो वरी जुमिले में इस्तेमालु हाणे लफ़्ज़नि जो जुमिले में तव्हां ईअं लिखी सघंदव लफ़्ज़नि जो जुमिला में इस्तेमालु न इहो मार्फ सेंटेक्स चए थो पियो न चए थो पियो त लिखिबो कीअं लफ़्ज़नि जो जुमिले में लिखिबो इहो किथां आयो इहो हिन असांखे कानून ॿुधायो आहे अनव अरबी जो जेको बि जुमिलो आहे उन असांखे कानून ॿुधायो आहे ऐं जेको लफ़्ज़ ठहियलु आहे जीअं अज़ाबुल हरीक अज़ाब छा आहे ऐं हिन ते फतह ज़ाब इहो असर्फ़ आहे अज़ाबुल हरीक भला हरीकुल अज़ाब न लिखियो आहे छो जो मना थियल आहे गिरावट चए थो ग़लति आहे इहो जवाबु मना ई न बीहंदी हिन करे उहो कंहिं ॿुधायो उहो न ॿुधायो ठीकु थियो अलहमदिल्ला रबिल आलमीन ऐं हयात दुनिया ही मुदाफ़ इलाही आहे पर दुनिया अल हयात न आहे लिखियलु छो पहिरियों दुनिया छो थो हाणे सॼे ॿई लफ़्ज़ साॻिया आहिनि क़ुर जी ॻाल्हि आहे नथा कयूं क़ुर में त नथो करे सघिजे पर अरबी जी ॻाल्हि थो कयां न करे सघंदासीं छो जो अरबी जो नहव चवे थो पियो तव्हां दुनिया जी हयाती तव्हांखे लिखणो आहे त लिखंदव हयात दुनिया सिंधी में उल्टो लिखंदव सिंधी में दुनिया पहिरियों ईंदी अरबी में दुनिया पोइ ईंदी इहो हर कंहिंजो कानून आहे ॿोली जो कानून कहिड़ो थींदो नहव जो कानून ठीकु थियो इहे असां मुदाफ़िल मताउल गुरूर दुनिया आहे न जेको आहे हुनजो धोखे जो सामान आहे गुरूर मता छो था लिखूं
इन करे माना थींदो मताउल गुरूर। पर जॾहिं असां सिंधी में तर्जुमो कंदासीं त असांखे कानून चए थो त गुरूर पहिरियों आणियो, मता पोइ आणियो। असांजा दुनिया दोखे जो सामान, हिते लिखियल आहे सामान दोखे जो, सिंधी में चवंदासीं दोखे जो सामान, जेका कानून आहे। अलहमदिल्ला रबिल आलमीन, पंहिंजो असां हिते सेशन पूरो था पियो। हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त हिते आयो इस्म तस्लीर जेका हुई, जेको आहे उहो बैद आयो न, मां चयो ॿारड़ा, इहो बानड़ा, इनखे चइबो आहे इस्मु तस्गीर, माना नंढो करणु कंहिं शइ खे। सग़ीर माना नंढो, कंहिं बि नाले खे नंढो करणु ॿिनि ॻाल्हियुनि जे करे थींदो आहे। इहो तस्गीर जेको ईंदो आहे, या त प्यार मां, असांखे ॿार खे न चवंदा आहियूं मिठड़ा, मिठड़ो, मिठो आहे, मिठो न मिठड़ो, मिठो, मिठड़ो अथव इसको लफ़्ज़ कोन्हे को, मिठो आहे माना मिठो मां स्वीट, मिठड़ो आहे। मिठड़ो छा आहे इहो? छेलो, छेलड़ो आहे, छेलड़ो आहे, ॿारड़ो हिकु सुहिणो आहे। बि प्यारु ईंदो न त माण्हू हुनखे लफ़्ज़ ॿियो चई वेंदो। स्वीटी, स्वीटी कंहिंजो नालो ई कोन्हे, पर कंहिंजे ॿिए नाले खे बदिलाए ॿी ॻाल्हि रखी नंढिड़ो करे छॾी या छा। ॿियो हूंदो आहे नफ़रत मां, ॻाल्हि न वणंदी न, हुन लफ़्ज़ी माण्हू ॿियो करे कढंदो आहे। अहिड़ा बि घणा मिसाल आहिनि, ॾिसो हिते ही मिसाल डिटेल में कोन था वञूं। अम्र नालो आहे हिकिड़ो, उनखे चइबो आहे उमेर, उमेर बि नालो अथव, पर इहो नंढिड़ो उमिरि चइबो उमेर। कबीर माना वॾो, कुबैर चइबो कु काफ़े पेश तां, माना वॾड़ो, काफ़ सां वॾड़ा हूंदा न। सहल माना सवलो, सभिनी खे ख़बर आहे, सवलो थींदो सुहेल, सुहेल बि नालो थी वियो। अब्द, उबैद या अबीद, माना ॿानड़ो। हसन लफ़्ज़ असां ॿुधो आहे, हसन माना सुठो। हुसैन, नंढिड़ो हसन। जबल असां ॿुधो आहे, शाइर अथव हिकिड़ो जुबैल, जबल माना टकर, जुबैल आहे टकरी माना नंढो जबल। हाणे शाइर आहे न, जंहिंजी शाइरी न वणे न, हुनखे चइबो शुवेर, शुवेर, शाइरड़ो आहे, इहे नंढिड़ो मिड़ई। ऐं ईअं जीअं असां अहिड़ा माण्हू, जीअं जेको सेखारे थो सेखारण वारो, को उस्तादु हुजे उस्तादड़ो। ठीकु आहे न, अहिड़े नमूने सां माना कंहिंखे घटाइजे या कंहिंखे प्यार में चइजे। जबल थियो। ॿियो हिकिड़ो ज़ईम लफ़्ज़ आहे, ज़ईम, ज़ईम माना हिनजी माना कहिड़ी आहे, लीडर, पोइ हुनखे चइबो आहे ज़ुएम। ज़ुएम चइबो न, त माना उहो ॼण थींदो, उनखे ॼण घटाए कंहिंजे ॻाल्हि न वणे कंहिंजी, हे हाणे हे बि लीडर आहे, उहो ज़ुएम चइजी वियो। ठीकु आहे, अलहमदिल्ला रबिल आलमीन, इहा लास्ट स्लाइड ई असांजी। हिते असां पंहिंजो सेशन पूरो कयूं था पिया। ऐं दुआ घुरूं था अलाह का पाक खां त अलाह पाक असांजी हिन कोशिशि क़बूल फरमाए, जेका जेका ग़लती थिया त पंहिंजे रम सां माफ़ फरमाए। बारक अल्लाह अली वलकुम फिल क़ुरान अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल्लाहि व ज़िक्रिल हकीम। बोल आहे सही, पर ओवर टू यू साईं, नईम साहब। जज़ाकल्ला ख़ैर। पोल आहे पाण जा 8 मिंट ताईं ओवर थिया आहियूं पाण। छॾियूंसि था पोइ, ठीकु केतिरा सवाल आहिनि साईं? आहे, टे चारि पंज आहिनि बसि जहिड़ा। हा बसि पोइ ठीकु आहे, जेकॾहिं कंहिंजो को सवाल आहे त उहो वठूं था, न त पोइ पोल था करियूं। ठीकु। अधु मिंट ॾियूं था सवाल सवाल जे लाइ। साईं चैट में का ॻाल्हि आई आहे छा? साईं इकबाल साहब लिखियो आहे हा हा त हा कंहिं साईं, उस्ताद जी साईं डेथ साईं थी वई आहे। हा साईं हुन ग्रुप में आया न साईं, साईं खे ख़बर आहे। जी जी। वॾो अज़ीम उस्तादु हुसीं तमामु। अल्लाह साईं दर्जात बुलंद करे साईं। बेशक साईं, अलाह साईं, साईं सॼो माण्हुनि खे क़ुर सेखारे अथसि, का मज़ाक त न आहे। क़ुर जेको सिखे थो, हुन में थोरो ग़लती थो करे, हुनखे कोशिशि थो करे सिखण जी, हुनखे डबल सवाबु आहे। ऐं माण्हू इहे जेको तव्हां चयो मजहूल असां बचायो या बचायूं, जी जी। त इन में फ़ाइल कोन्हे ऐं फ़ैल बि इन में कोन्हे छा? फेल, फेल त आहे न, फेल आहे माना न बचाइण जो कमु आहे। न त छा खां बचाई? बाहि खां बचाया विया, बाहि खां। मतिलबु इन रुगो लफ़्ज़ ते ॾिसिजे त कहिड़ी शयूं कोन्हनि, कहिड़ी शइ हा आहे? हा, जेके न ज़ो ज़ेह लिखियल आहे न साईं, ज़ो ज़ेह जेके बचाया विया, माना उहो कहिड़ो लफ़्ज़ु आहे, ईअं बाहि खां ई थींदो, छो जो पोइ हिते ज़िक्र बाहि जो अची चुको आहे न साईं, अच्छा। अज़ाबुल हरीक अची चुको आहे न। पोइ जेके हुन खां बचा, बल्कि हिते हो बि आहे, नार बि लिखियल आहे साईं, हिकिड़ो सेकंड, ज़ो ज़ेह, हीअ ईंदो हिते, सुठो सवाल बहितरीन आहे। फमन ज़ो ज़ेह अनिन नार, जेके बाहि खां बचाया विया। हाणे जेको बचाया विया न बाहि खां, पर कंहिं बचायुनि? अच्छा, माना फ़ाइल कोन्हे। फाइल कोन्हे। ठीकु, व उदखिलिल जन्न,
दाख़िल कयो आहे किथे? जन्नत में, पर कंहिं दाख़िल कयो उन्हनि खे? इन करे इहो मजूल थी वेंदो। साईं बिस्मिल्लाह कयूं था, मां पोल शेयर कयां साईं नीम साहब? जी जी भले जी। इहो साईं पोल शेयर थी वियो, मां तव्हांखे वरी अ, उहो बि करे छॾियां जी जी। ठीकु। रिकॉर्डिंग स्टॉप करिए जो। हा साईं।